सांगड़ भरिसां टोरी मोरी स्टॉप में 30 साला नौजवान जब्बार जट बरसाती पानी जी ढंढ में बुॾी फोत थी वियो। इत्तलात इलाइक़े वासियुनि पहुची पंहिंजी मदद पाइण तहत ढंढ मां लाश कढी अस्पताल मुंतक़िल कयो, जितां ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसनि हवाले कयो वियो। होॾां वारसनि मूजिबि त नौजवान माल चारींदे बरसाती पानी तलाउ में बुॾी फोत थी वियो आहे। वाक़े बाद नौजवान जो लाश पहुचण ते घर में कोहराम मची वियो। ॿिए पासे इलाइक़े वासियुनि मूजिबि त पीर कहवर में हिकु हफ़्ते खां लॻल खारो बंदि नाहे थी सघियो। तंहिं बावजूद समें ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि ऐं केतिरनि इलाइक़े वासियुनि पाणी में फाथल आहिनि, पर ज़िले इंतिज़ामिया पारां खारो न बंदि करायो वियो आहे, पर ॻोठ में फाथल इलाइक़े वासियुनि खे रेस्क्यू करण लाइ मदद न पई कई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।